जुंग शाही मां आशिक रसूल चोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जीअं सिंध क़ौमी शाहरा पारां झंपेर में एहतजाजी रैली कढी वई। तफ़सील मूजिब जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां झंपेर में सिंधु दरिया ऐं ज़मीनुनि ते कब्ज़े, झंपेर जी विंड प्लांटनि में मक़ामीन खे रोज़गार न ॾियणु, पैदावारी वसीलनि ते वालार, सामूंडी पट्टी ते कब्ज़े ऐं भाषा डैम ऐं जलालपुर कैनाल समेत मुख़्तलिफ़ पाणी रथान ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर, मोहम्मद अली खुश्क, वकील ख़ासकेली, फराज़ सिंधी, कादिर बख्श ज़हूर, ज़ुबैर शाह ऐं वकार मीरानी कई। रैली झंपेर चौक खां शुरू थी, जेका मेन गली बैंक चौक ऐं शाही बाज़ार खां थींदे साईं जीएम सैयद चौक ते पहुती, जिते जलसे जी शक्ल इख़्तियार करे वरिती। उन मौक़े ते कारकुननि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रैली खे ख़िताब कंदे क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़हूर, मोहम्मद अली खुश्क, ज़ुबैर शाह, फराज़ सिंधी, कादिर बख्श ज़हूर ऐं ॿियनि चयो त झंपेर जे विंड प्लांटनि में मकानी माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे ऐं उते पैदा थींदड़ बिजली पिणु मकानी ॻोठनि ऐं शहरनि खे नथी मिले। झंपेर ऐं ठट्टो ज़िलो पंहिंजी बिजली खां महरूम आहिनि। बिजली पंजाब खणी थो वञे। सिंधु दरिया ज़रई ज़मीनुनि ऐं पैदावारी ज़रियनि ते कब्ज़ो करे